नाज़रीन ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु ख़ांगी दौरे ते हैदराबाद पहुची रहियो आहे। ज़रियनि मूजिबि आसिफ ज़रदारी पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ात पिणु कंदो। ही अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु ख़ांगी दौरे ते हैदराबाद पहुची रहियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां SS न्यूज़ जो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां मूंखे ॿुधाईंदो हलां त अॼु अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जेको अॼु हैदराबाद ते निजी तौर ते पहुची रहियो आहे। पार्टी ज़रा जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी हैदराबाद पहुचंदो, जंहिंखां बाद में जेको आहे उन जेको वज़ीर इत्तला जेको शर्जील नाम आहे उनजी रिहाइशगाह रावल हाउस ते पिणु वञण जा इम्कान आहिनि। ऐं पार्टी ज़रा जो वधीक इहो बि चवणु आहे त टंडो अलाहिर बि अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो पिणु वञी सघे थो। ऐं इन सॼे प्रोग्राम खे जेको आहे उहो मीडिया खां जेको आहे उहो खुफ़िया रखियो ऐं मीडिया खे इनवाइट न कयो आहे। ऐं पार्टी ज़रा जो चवणु आहे। जी